ना है रब खां सिवा कोई भी। अल्लाह या रब मूंखे इन्हनि जो मोहताज न कजाए, तूं मूंखे पंहिंजो मोहताज कजाए। या रब इन्हनि जे चेहरनि ते चेहरा चढ़ियल थी मुंहिंजा अल्लाह। ई मतिलब खां अलावा के जे कम ई कोन ईंदा आहिनि। ओ मुंहिंजा अल्लाह, तूं मुंहिंजो रब आं, तूं मुंहिंजो सभु आं। बेशक मां गुनाहगार इबदार आहियां, तुंहिंजे आॾो आहियां। या अल्लाह इंसान आहियां, ख़ता थींदी। मुंहिंजा रब मुंहिंजी ख़ताउनि खे तूं रब बख़्श करण वारो आहीं, माफ़ करण वारो आहीं। अल्लाह मुंहिंजी ख़ताऊं के ज़ना वारियूं न आहिनि। मुंहिंजी ख़ताऊं कंहिंखे धोखनि ॾियण वारियूं न थी। मुंहिंजी ख़ताऊं तो रब खे छॾे कंहिंखे अल्लाह कोन बणायो आहे। मुंहिंजी ख़ता तोखां अलावा ॿियो कंहिंखे कुझु मञींदो ई न आहियां। मुंहिंजा अल्लाह तूं हर शइ खां वाक़िफ़ आहीं, बाक़ी ख़ताउनि सां भरियल आहियां, तुंहिंजे आॾो आहियां। तूं मुंहिंजो रब आं, तूं मुंहिंजो सभु आं। वक़्त जे खुटण जे हिसाब सां मुंहिंजा अल्लाह कंहिंजा 4-5 रुपया मोॾे बि हूंदा, मतां हुननि खे मुंहिंजे तरफ़ खां तकलीफ़ मिली हुजे, अल्लाह ओ अल्लाह तूं रब्बुल अर्शिल अज़ीम आं, तूं रब्बुल अर्शिल करीम आं, तूं रब्बुल अर्शिल अलीम आं। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। या परवरदिगार हर शइ खां वाक़िफ़ आं। इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर आं। तूं रब्बुल अर्शिल अज़ीम आं, तूं ख़ालिक़ अकबर ज़ुल जलाल वल इकराम आं। या रब मुंहिंजे इन्हनि जे साम्हूं अगरि का बि मुंहिंजी मुसीबत लिखियल आहे, मां इनखे अज़ाब न सम्झंदुमि। अगरि इन्हनि जे वातूं मुंहिंजे लाइ ख़िलाफ़ गारियूं लिखियल आहिनि, मां इनखे अज़ाब न सम्झंदुमि। मुंहिंजा अल्लाह या रब इन्हनि जे हथों मुंहिंजी ज़िलत लिखियल हूंदी, मां इनखे अज़ाब न सम्झंदुमि। अहिड़ा वाक़िया त मुंहिंजे मदीने वारे सरकार या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बि थिया। मां कहिड़े भाग जी मोरी आहियां। जेकॾहिं हे मूंखे बाज़ार में ॻीची में हथ विझी गीलींदा वतंदा, तज़लील ऐं ज़लील कंदा, त इन जो इहो मक़सदु न आहे त रब मूंखे ज़िलत ॾिनी आहे। अहिड़ी हालतियूं त असांजे पाक पैगम्बरनि सां बि थियूं, अहिड़ी हालतियूं त अहले बैत सां बि थियूं। मां कहिड़े भाग जी मूरी आहियां? मां कहिड़े भाग जी मूरी आहियां? मां त ख़ुशि थींदो आहियां त कोई गले खां वठी बाज़ार में ख़ुदा जो कसम कारे गॾो थिए घुमाए। मां त ख़ुशि थींदो आहियां मुंहिंजी शिकल खे कोई कारो मुंहुं करे शहर में घुमाए। इन में मां अल्लाह जो अज़ाब न सम्झंदुमि। मां इन में रब्बुल अर्शिल अज़ीम जी वॾी महिरबानी सम्झंदुमि। अल्लाह जी इज़त जो कसम।